कश्मीर में एसटीपी ऐं शहरी एक्शन कमेटी पारां नादरा इंतज़ामिया जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। रफ़ीक अहमद चन्ना वज़ीर सुहिणो चाचड़ ऐं ॿियनि मुतालबो कयो त नादरा इंचार्ज सादिक सुमरो मनपसंद माण्हुनि या पैसनि एवज़ कार्ड ठाराए ॾिए पियो, खेसि हटायो वञे। कंबर में शहरियुनि पारां अणाएलानियल गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। लाला वाजिद, साजिद अली अंसारी ऐं ॿियनि चयो त रोज़ानी 3 कलाक गैस मिलण सबबि संदनि ज़िंदगी अदाब बणिजी वई आहे। गैस जी लोड शेडिंग बंदि करे बेचैनी ख़त्म कई वञे। कुंभ भरिसां हथियारबंद डॉक्टर माजिद वसाण खे तशद्दुद बाद फुरल करे फरार थी विया। डॉक्टर माजिद वसाण मुतालबो कयो त फौरन ख़िलाफ़ कार्रवाई करे फुरथियल कार, मोबाइल फोन, रोक रक़म ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे। कुंभ में शहरी व्याजखोर जी ज़ियादतियुनि खां तंग थी प्रेस क्लब पहुची वियो। पुलिस शफ़क़त अली मंगी ॿुधायो त 5 साल अॻु गफ़ार वसाण खां 50,000 व्याज ते वरिता। 3 लख खां वधीक ॾियण बावजूद जान न पियो छॾे, मदद करे हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk